असां सभु तयारु आहियूं असांजे ग्रैंड फिनाले जे लाइ, छो त मां बि तव्हां सभिनी सां गॾु अची करे हिते रिलिश करण वारी आहियां। पर उनखां पहिरीं मां प्लीज़ तव्हां सभिनी खे चवणु चाहींदमि कि थोराइती आहियां तव्हां सभिनी जी, तव्हां सभु एतिरो प्यारु ॾींदा आहियो। थैंक यू दुबई, थैंक यू असांजा सुहिणा सिंधीज़। प्लीज़ हिकु रिक्वेस्ट आहे शंकर लालवानी सर, तव्हां सां निमाणी विनती आहे तव्हां कृपया मंच ते अचो। हिन खां पहिरीं असांजो ग्रैंड फिनाले ते हूअं त मूंखे त राति जो एक्चुअली निंड बि न ईंदी अगरि तव्हां सां गॾु मां छेज न कई या अॼु नचियमि न त, पर फ़िलहालु हुनखे साइड में ई थी रखां। मां भले न सुम्हां पर तव्हां सां गॾु हुते अची करे एंजॉय ज़रूरु कंदमि, छो त तव्हां वासू सर सां आहियो। प्लीज़ मंच ते अचो। मां चाहींदमि अॼु असांजी 5वीं सालगिरह आहे सिंधी संगत जी, त तव्हां प्लीज़ आशा चांद जी खे फेलिसिटेट कयो। एंड असांजो इंडियन ट्रेडिशन वे में मां प्लीज़ रिक्वेस्ट करणु चाहींदमि आशा चांद जी, सॉरी तव्हां हमेशह पंहिंजा कार्यक्रम होस्ट कया आहिनि, मूंखे पहिरीं दफ़ो मौक़ो मिलियो आहे। एंड 5वीं सालगिरह आहे सिंधी संगत जी, असांखे गर्व आहे तव्हां ते, वी आर प्राउड ऑफ यू। एंड तव्हां अॼु बिल्कुलु चांदनी वांगुरु आहियो, यू आर लुकिंग सो ब्यूटिफुल। प्लीज़ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। मूंखे सिंधी में गॉर्जियस के छा चइबो आहे ख़बर न आहे, सतीश सर तव्हांखे ख़बर आहे, डायरेक्टर साहब आहिनि। So let's give it up for the very stunningly magnificent, gorgeous Asha Chanji. Oi hoy! Sweetheart, tama bhi acho darling. And thank you for all the help. Tama mukhe itni madad kai. Thank you. Shankar sir. हाँ मोमल, मां चयो मोमल के नाला बि तव्हां सिंधी में रखिया आहिनि। सिंध में चवंदा मोमल, जीजर, अधी, अदा, इहे हाणे नाला अचनि ई नथा। वरी तव्हां सुठो रखियो। आशा चांद जी खे जेको सम्मान मिलियो आहे वाकई में उन्हनि जे कम लाइ मिलियो आहे। ऐं असां सभु तव्हां खां गॾु आहियूं। तव्हां हेल्दी रहो ऐं सिंधियत लाइ कंदा रहो। जीअं तव्हां ज़िद करे इहो सिंधी चैनल जी तव्हांजी ख़्वाहिश आहे, असां सभु मिली करे पूरा कंदासीं। ठीक है। अॼु मां हूअं अचण वारो न हुउमि, छोकी न असांजी पार्लियामेंट न उते, मां उतां ई थो अचां। मां तुर्की में हुउमि इस्तांबुल में, ऐं उते 3 ॾींहंनि जी वर्ल्ड पार्लियामेंट हुई असांजी सोलर एनर्जी ऐं ग्रीन एनर्जी करे। पर तव्हांजी जिद हुई त हिकु ॾींहुं छॾे करे मां हिते आयो, वापसि मां हुते वेंदुमि। थैंक यू वेरी मच। मैम माइक ते चओ महिरबानी। हा, ॾाढी ख़ुशी थी। महिरबानी भाउ। सचमुच ॾिठो वञे त असां जो कमु कयूं था सिंधियत लाइ कयूं था, त असांजी तव्हां दिलि रखी आहे, माना सिंधियत जी दिलि रखी आहे, सिंधी ॿोलीअ जी दिलि रखी आहे। महिरबानी। सिंधी ॿोली ईअं ई अमर रहंदी तव्हांजे इन्हनि असांजे इन्हनि गॾियल कदमनि सां। महिरबानी। अच्छा त ग्रैंड फिनाले पेश था कयूं असांजी 5वीं सालगिरह ऑफ सिंधी संगत। ज़रूरु असांखे फॉलो कजो सिंधी संगत पेज ते ऐं शेयर कजो पंहिंजी ब्यूटिफुल फैमिलीज़ एंड लव्ड वंस सां गॾु।